हफ़ीज़ पंहिंजे सभिनी हमराहनि खे पंहिंजी पंहिंजी पोज़ीशन ते विहारे छॾियो अथई। हाँ बाबा साईं, अहिड़ी का बि वाट न आहे छॾी जिथां अकबर खान ऐं उन जा माण्हू असांजे ॻोठ में दाख़िल थियनि। थोड़ी भी लापरवाही थी जाबिर अकबर खान ऐं उनजे माण्हुनि खे वठी असांजे ॻोठ में दाख़िल थियो त उनजी सज़ा तव्हां सभिनीनि खे मिलंदी। बाबा साईं, हिकु त हू ईंदा कोन, जेकॾहिं उन्हनि भुल जी ग़लती कई न, आया न ॻोठ खां ॿाहिरि क़बरूं ठाहे छॾींदासीं उन्हनि जूं। जेकॾहिं ईंदा बि त राति जो ईंदा। ऐं ॿी ॻाल्हि त उन्हनि सां गॾु जाबिर ईंदो ऐं जाबिर हिन ॻोठ जे चपे चपे खां चङी तरह वाक़िफ़ु आहे। इन करे मां तव्हां सभिनी खे चवां थो त होशियारी खां कमु वठिजो। को बि हमराह हिकिड़ी जाइ ते न बीहे। ईअं थींदो बाबा साईं, का बि हिकु जाइ ते वेही दुश्मन जो इंतज़ारु न कबो, पर ॻोठ जे चारई तरफ़ पहिरो सख़्तु करे छॾींदासीं। सर तव्हां बेफ़िक्र थी वञो, पंहिंजा सभु हमरा पोज़ीशन में आहिनि। दुश्मन आयो त उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। सुट जेकॾहिं हिकु चकर बि हितां नुक़सान खाई मोटिया न त ॿीहर उहा ग़लती कोन कंदा।